नाज़रीन, हैदराबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की किस्त वठण लाइ आयल औरतुनि ते पुलिस तशद्दुद करे खेनि लतूं ऐं मुकूं हयूं आहिनि ऐं धिका ॾेई संदनि तस्लील कई वई आहे। उन हवाले सां असां वीडियो लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ हैदराबाद जो ब्यूरो चीफ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, आगाह कजो पुलिस औरतुनि सां कहिड़ो रवैयो इख्तियार करे रही आहे? जी नाज़रीन, हीअ जेकी सॼी सिंध में ॿोॾि जी तबाही खां पोइ हुकूमत तरफ़ां जेके ॿोॾि मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि खे 25,000 रिलीफ ॾियण जे लाइ जेके 25,000 रुपया जारी कया विया आहिनि, उहे सॼी सिंध में हबीब बैंक जे थ्रू जेके आहिनि उते उन्हनि खे 25,000 मिली रहिया आहिनि। तव्हां ॾिसंदो त हिते हैदराबाद में हबीब बैंक जे ॿाहिरां जेको आहे सो केतिरियुनि औरतुनि जी रश आहे। उन्हनि में कुझु औरतुनि जा पैसा निकिरनि था ऐं कुझु जा नथा निकिरनि। ऐं हिते इहा शिकायत बि साम्हूं आई आहे त औरतूं घणियूं अणपढ़ियल हुजण जे करे हू पंहिंजो कार्ड ॾियनि थियूं ऐं उन्हनि खां आंगठो हणाइण खां पोइ जेके आहिनि उहे पैसा उन्हनि जा गाइब थी वञनि था ऐं उन्हनि जे बैलेंस जेको आहे सो 0 अचे थो। केतिरियूं औरतूं इहा शिकायत कई आहे त संदन पैसा एजेंट कढी विया आहिनि। ऐं हिते इहा बि शिकायत साम्हूं आई आहे त हिते राति जो 11 वॻे खां पोइ हिकिड़ो एजेंट अचे थो जेको माण्हुनि खे पैसा कढी ॾियण जे बहाने उन्हनि खां कार्ड वठी ऐं उन्हनि खां कमीशन वठे थो, जेका 1000 खां 2000 3000 ताईं कमीशन वठी पोइ उन्हनि खे 25,000 कढी ॾिए थो। ऐं हिते तव्हां ॾिसंदो त केतिरी बदइंतज़ामी इहा आहे त हिते इंतिज़ाम के बि न आहिनि ऐं जहिड़ा हिते मामूल बणियल आहिनि। हिते ॾिसंदो त औरतूं जेके बुखायल ॾुखायल आहिनि उहे पंहिंजा पैसा कढाइण लाइ जॾहिं हिते अचनि थियूं त हिते पुलिस उन्हनि ते कंट्रोल करे नथी सघे, जंहिंजे करे उते झेड़ा वग़ैरह थियनि था। हाणे तव्हांजे साम्हूं जेको इहो मंज़र तव्हांजे साम्हूं आयो त हिकु औरत खे तशद्दुद कयो वियो ऐं इन खां पोइ केतिरा ई जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उहे इन 25,000 कढाइण जे चकर में सुबुह खां वठी शाम ताईं ऐं राति ताईं उते मौजूदु हुजनि था, पर उन्हनि खे जेको सो पैसा नथा मिलनि। हिननि इहा शिकायत कंदे मुतालबो कयो आहे त खेनि जेको हुकूमत तरफ़ां रिलीफ ॾिनो वियो आहे ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जेके हिननि जा 25,000 जारी कया विया आहिनि उहे हर मुतासिर खे मिलणु घुरिजनि। जी।